मौला बख्श मेमन साहब जो उन जी पूरी सियासी समाजी माण्हुनि जो शुक्रगुज़ार अदा करियां थो जंहिं असांजे मेमन ॻोठ में हर कम्यूनिटी खे हीउ हिकिड़ो रिलीफ पैकेज मोकिलियो आहे। इन्हनि जी वॾी महिरबानी ऐं सभ खां पहिरीं ॿियो त ख़ासि महिरबानी इन्हनि जी VFKR जी NGOs वारनि जी जंहिं असांखे असांजे ॻोठ जे रवासियुनि खे हीउ मौक़ो नसीबु कयो। ऐं उन खां पोइ हिन रिलीफ जो मक़सदु इहो आहे त हिन में सभु कम्यूनिटियूं अची वञनि थियूं जंहिंजे अंदरि बिरोही बि अचनि था, समा बि अचनि था, बिरोही बि अचनि था ऐं बारीचा बि बंदीजा बि अचनि था। ऐं उन खां पोइ असांजी मेमन कम्यूनिटी आहे। मेमन कम्यूनिटी खां अलावा हाशिम कास्कली ॻोठ जा बि कास्कली आहिनि ऐं शिदी ॻोठ जा बि माण्हू आहिनि। मुख़्तलिफ़ कम्यूनिटी जा माण्हू माना हिन वक़्तु असांजे अदा मौला बख्श मेमन जेको सो हिते मुराद मेमन ॻोठ में हिननि सभिनीनि खे घुरायो आहे जेके मुस्तक़ माण्हू आहिनि। जंहिं मुस्तक़ माण्हुनि जा असां मुख़्तलिफ़ कम्यूनिटियुनि खां नाला वरिता आहिनि ऐं उन्हनि नालनि खे वठी करे पोइ असां हिननि माण्हुनि खे ई रिलीफ ॾियूं पिया जंहिंजे अंदरि असांखे हिकिड़ो फिल्टर RO फिल्टर इहो मिले पियो। उन खां अदरवाइज़ ॿियूं बि जेके शयूं आहिनि जंहिं मंझि राशन आहे ऐं प्लस में दूसरे और सामान है। तो इसी हिसाब से मैं सब इन लोगों का शुक्रिया अदा करता हूँ NGOs वालों का जिन लोगों ने हमारे ॻोठ के